Assalamu alaikum class. This is Altaf Ahmed Kolachi and I welcome to all of you in Names Virtual Academy. Today we are moving forward towards the next tense, which is future to be tense. In Sindhi we call it Zaman Mustaqbil, जो हुअण या थियण। मुस्तक़बिल में का शइ हुजे या थिए इन शइ खे जेको ज़मान ज़ाहिर करे उहो आहे फ्यूचर टू बी टेंस। ठीक है। अच्छा, हाणे इहो ॾेखारींदो छा छा आहे? फ्यूचर टू बी टेंस छा छा ॾेखारींदो आहे? फ्यूचर टू बी टेंस बि लाइक वाज प्रेजेंट एंड पास्ट टू बी टेंसेस। इट शोज़ थ्री मेन थिंग्स विच आर एग्जिस्टेंस, यानी कंहिं शइ जी या कंहिं शख़्स जी मौजूदगी किथे बि। बी लोकेशन, का शइ किथे मौजूदु आहे, को शख़्स किथे मौजूदु आहे। सी स्टेटस या पोजीशन, कंहिं शख़्स जी या कंहिं शइ जी। ठीकु आहे। हाणे इहो बि जेको आहे प्रेज़ेंट ऐं पास्ट टू बी टेंस वारी कारी, इहे टे शयूं इम्पॉर्टेंटली ॾेखारींदो आहे। हाणे जीअं असां प्रेज़ेंट टू बी में पास्ट टू बी में बि पढ़ी आया आहियूं, इन्हनि टू बी टेंसेस में छो त हुअण ऐं थियण सिर्फ़ु ॾेखारींदियूं आहिनि, का शइ जेको आहे करणु न ॾेखारींदियूं आहिनि, एक्शन न ॾेखारींदियूं आहिनि। जीअं प्रेज़ेंट टेंस में पास्ट टेंस में एक्शन वर्ब न हुयो, हिते बि एक्शन वर्ब न हूंदो। ठीकु आहे। अच्छा, हाणे उन खां अॻिते जेकॾहिं वधूं, सिंबल इन सिंधी, इन टेंस जी सिंधी में निशानी छा हूंदी? सिंधी में इन जी निशानी हूंदो हूंदो, हूंदा, हूंदी, हूंदियूं, हूंदसि, हूंदासीं वग़ैरह वग़ैरह। ठीकु आहे। अच्छा, ॿियो थींदो, थींदा, थींदियूं, थींदी, थींदसि वग़ैरह वग़ैरह। हाणे सिंधी में इन जूं निशानियूं आहिनि इहे। हाणे इन खे जेकॾहिं इंग्लिश हेल्पिंग वर्ब जी ॻाल्हि कयूं, इंग्लिश में इन जा ॿ हेल्पिंग वर्ब आहिनि, हिकिड़ो आहे शल बी, ॿियो आहे विल बी। ठीकु आहे। हाणे शल बी कंहिं कंहिं सां इस्तेमालु थींदो। असां अॻु में फ्यूचर कंटिन्यूअस टेंस पढ़ी आया आहियूं। फ्यूचर कंटिन्यूअस टेंस में या फ्यूचर सिंपल टेंस में तव्हां पढ़ी चुका आहियो। शल कंहिं कंहिं सां इस्तेमालु थींदो आहे, फ्यूचर सिंपल में तव्हां पढ़ियो आहे। फ्यूचर कंटिन्यूअस में तव्हां पढ़ियो आहे। शल बी कंहिं कंहिं सां इस्तेमालु थींदो आहे। शल बी इस्तेमालु थींदो आहे सिर्फ़ु सब्जेक्ट्स आए ऐं वी सां। जिते सेंटेंस में सब्जेक्ट जी जॻह ते आए हुजे या वी हुजे, उन जे हेल्पिंग वर्ब जे तौर ते उते इस्तेमालु थींदो शल बी। अच्छा, जेकॾहिं सब्जेक्ट्स में इन्हनि मंझां कुझु बि हुजे, यू, ही, शी, इट, दे, सिंगुलर एंड प्लूरल नाउन मंझां कुझु बि हुजे, त उन जे हेल्पिंग वर्ब जे तौर ते छा इस्तेमालु थींदो? उते इस्तेमालु थींदो विल बी एज़ हेल्पिंग वर्ब। ठीकु आहे। हाणे हे ॿ हेल्पिंग वर्ब्स आहिनि। हाणे इन जी फॉर्मेशन या जेका स्ट्रक्चर चऊंसि, हाणे फॉर्मेशन या स्ट्रक्चर इन्हनि जी छा हूंदी? जेकॾहिं पॉज़िटिव सेंटेंस जी ॻाल्हि कयूं, जेकॾहिं जुमिलो हुजे पॉज़िटिव जो, पॉज़िटिव फॉर्म जो, ऐं टेंस हुजे फ्यूचर टू बी टेंस जो जुमिलो हुजे, त फस्ट ऑफ ऑल तव्हांखे छा रखिणो आहे? सभ खां पहिरियों तव्हां रखंदव सब्जेक्ट। सब्जेक्ट खां बाद में तव्हांखे पुट करिणो आहे हेल्पिंग वर्ब। सब्जेक्ट जी मुनासिबत सां, जेकॾहिं सब्जेक्ट में हे आहे त शल बि रखंदुसि, सब्जेक्ट्स में इन्हनि मंझां कुझु आहे तव्हां विल बि रखंदुसि। हेल्पिंग वर्ब आख़िर में तव्हां रखंदव ऑब्जेक्ट। एक्शन वर्ब इन में आहे ई कोन। उन खां पोइ अचो इंटेरोगेटिव। इंटेरोगेटिव में बि जीअं अॻु में असां फॉर्मेशन पढ़ी आया आहियूं प्रेज़ेंट ऐं पास्ट जी, टू बी जी, उन्हनि वांगुरु आहे हेल्पिंग वर्ब सभ खां पहिरियों सब्जेक्ट। पर हिते हेल्पिंग वर्ब मां वरी तॾहिं लिखियो आहे जो हिते हेल्पिंग वर्ब जो पहिरियों वर्ड, यानी शल आहे त शल जो, विल बी आहे त विल पहिरियों वर्ड, वरी सब्जेक्ट, वरी हेल्पिंग वर्ब जो ॿियो वर्ड, हेल्पिंग वर्ब जो ॿियो वर्ड, उन खां पोइ ऑब्जेक्ट क्वेश्चन मार्क। हाणे तव्हांखे मां इहा शइ पढ़ाए चुको आहियां। त हाणे जीअं असां अमेरिकन इंग्लिश जो असां वटि आहिस्ते आहिस्ते ट्रेंड हले थो पियो, उते शल ऐं बी खे हिते असां स्प्लिट कयूं था, टोड़ियूं था सब्जेक्ट जे उन सां, या नॉट में बि टुटी वेंदो आहे। शल नॉट बी थी वेंदो आहे, विल नॉट बी थी वेंदो आहे। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं शल बी शुरू में तव्हां गॾु रखणु चाहियो तव्हां रखे सघो था। ठीकु आहे। ब्रिटिश में बि ईअं कंदा आहिनि मॉडर्न ट्रेंड जे मुताबिक़। हाणे पर ख़ासि करे अमेरिकन में शल नॉट बी, विल नॉट बी, या शल बी नॉट या विल बी नॉट बि तव्हां करे सघो था, या शल बी आए। सब्जेक्ट जेकॾहिं इंटेरोगेटिव जी ॻाल्हि कयूं, विल बी आए तव्हां सॉरी विल बी यू, दे तव्हां करे सघो था। ठीकु आहे। आख़िर में क्वेश्चन मार्क। हाणे नेगेटिव जी फॉर्मेशन या इंटेरोगेटिव ऐं नेगेटिव जी फॉर्मेशन जेका आहे उहा सेम रहंदी जेका असां पढ़ी आया आहियूं, या इहे जेके स्प्लिट थी वेंदा उन तरीक़े सां रहंदी। ठीकु। हाणे एग्ज़ाम्पलरी असां सेंटेंसिस पढ़ूं था पिया। सभ खां पहिरियों आहे मां कराची में हूंदसि। हाणे हूंदसि इन कैटेगरी में अची वेंदो आहे। मां तव्हांखे ॿुधायो आहे हूंदो, हूंदा, हूंदी, हूंदियूं, हूंदसि, हूंदासीं वग़ैरह वग़ैरह। कराची में हूंदसि। ठीकु आहे। हाणे इन में सभ खां पहिरियों तव्हां ॾिसंदव इहो सेंटेंस ॾेखारे छा थो? इहो ॾेखारे थो एग्ज़िस्टेंस।
यानी कि तव्हां लोकेशन बि चई सघो था। लोकेशन कहिड़ी आहे? कराची। मां कराची में हूंदसि, इहो एग्ज़िस्टेंस ॾेखारे थो, पंहिंजी मौजूदगी ॿुधाए थो त मुंहिंजी मौजूदगी कराची में हूंदी इन फ्यूचर टाइम। मुस्तक़बिल में सुबुह ॿिए ॾींहुं टे ॾींहुं 8 साल 4 साल 5 साल बाद मां किथे हूंदसि? मां कराची में हूंदसि। मुस्तक़बिल में पंहिंजी मौजूदगी या पंहिंजी लोकेशन ॿुधाए थो। ठीकु आहे। नंबर पहिरीं शइ इहो क्वालिफाई थी वई। हाणे ॿियो इन जो तव्हां सिम्बल्स जेकॾहिं ॾिसंदव, हाणे हूंदसि, हाणे हूंदसि हिन कैटेगरी में अची वियो। ठीकु आहे न, उहो हिन में अची वियो। तव्हां हे जेके वग़ैरह वग़ैरह अची वियो न, इन में तव्हां हूंदसि खे काउंट कयोसि, हूंदसि या हूंदासीं। अच्छा, हाणे ॿी शइ इन में इन जी सुञाण इन टेंस जी कहिड़ी आहे? त एक्शन वर्ब ॾिसो आहे इन में, कोई कमु थिए थो पियो, कोई एक्शन परफॉर्म थिए थो पियो। तव्हां ॾिसंदो कोई एक्शन न आहे, कोई कमु हिते कोन थो थिए पियो। ठीकु आहे। इन जे करे इन में एक्शन वर्ब बि न आहे। इहो बि जेको आहे कैटेगरी इन जी फुलफिल्ड आहे। त हाणे असां सम्झी वेंदासीं त इहो टेंस, इहो सेंटेंस बिलोंग कंदो आहे कंहिंसां? फ्यूचर टू बी टेंस सां। ठीकु आहे, फ्यूचर टू बी टेंस सां। इन जे करे जेको आहे असां हाणे इनखे कन्वर्ट कंदासीं इंग्लिश में। हाणे इंग्लिश में असांखे कन्वर्ट करण लाइ तरीक़ेकार ख़बर आहे। असांखे हेल्पिंग वर्ब जी जा ख़बर आहिनि। त शल बी लॻंदो जेकॾहिं सब्जेक्ट में आई ऐं वी आहे। विल बी लॻंदो जेकॾहिं सब्जेक्ट जॻह ते इन्हनि मंझां कुझु आहे। हाणे सभ खां पहिरियों सब्जेक्ट असां वटि छा आहे? मां माना आए सां लॻंदो शल बी। हाणे ऐं पॉज़िटिव फॉर्म जो जुमिलो आहे, तव्हां ॾिसी सघो था, कोई क्वेश्चन न आहे, कोई नेगेशन न आहे। मां कराची में हूंदसि। ठीकु आहे। हाणे सभ खां पहिरियों पॉज़िटिव आहे, सभ खां पहिरियों सब्जेक्ट रखंदासीं। सब्जेक्ट आहे आई। उन खां पोइ रखंदासीं हेल्पिंग वर्ब। आई सां हेल्पिंग वर्ब लॻंदो शल बी। आई शल बी। आख़िर में ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट कराची में, इन कराची। आई शल बी इन कराची। हाणे साॻे खे कन्वर्ट कंदासीं जेकॾहिं ऐं नेगेटिव में, त इहो थींदो सब्जेक्ट सभ खां पहिरियों आई, उन खां पोइ शल खां पोइ नॉट, हेल्पिंग वर्ब नॉट, ऐं इन खां पोइ वरी हेल्पिंग वर्ब जो जेको ॿियो वर्ड आहे उहो शल नॉट बी, उन खां पोइ इन कराची। ठीकु आहे। अच्छा, हाणे साॻे खे इंटेरोगेटिव में जेकॾहिं असां कन्वर्ट कंदासीं, उहो इंटेरोगेटिव जी फॉर्मेशन मां रखी आहे। सभ खां पहिरियों हेल्पिंग वर्ब शल। हाणे शल ॿाहिरि आयो, एस छा थी वेंदो? कैपिटल थी वेंदो, छो सेंटेंस जो पहिरियों लेटर थी वियो इहो शल। उन खां पोइ सब्जेक्ट रखंदासीं। सब्जेक्ट आहे असांजो आई। ठीकु आहे। सब्जेक्ट असांजो आहे आई, शल आहे। उन खां पोइ हेल्पिंग वर्ब जो ॿियो वर्ड बी, उन खां पोइ इन, ऑब्जेक्ट इन कराची क्वेश्चन मार्क। इहे तव्हांजो जुमिलो कन्वर्ट थी वियो। ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ असां वटि ॿियो एग्ज़ेम्पलरी सेंटेंस आहे। छा हू पिंजरे में हूंदो? हू जी माना आहे असां हिते कंहिं जानवर ॾे इशारो कयूं था। कुतो, ॿिली जा चूहो, वाट्सो एवर कुझु बि असां चऊं था, उन जे बारे में ॻाल्हायूं था। भोली वग़ैरह, पिंजरे में या शेर। ठीकु आहे। हाणे छा हू पिंजरे में हूंदो? हिन सेंटेंस में छा थो ॾेखारे वञे? हिन में असल में लोकेशन जेको आहे न क्लैरिफाई कई थी वञे पई। त उनजी पोजीशन किथे हूंदी? उहो किथे हूंदो? पिंजरे में हूंदो। हिते लोकेशन ॾेखारी थी वञे। ऐं ॿियो इन जो सेंटेंस जी ॿी निशानी एक्शन वर्ब इन में कोई न आहे, तव्हां ॾिसी सघो था। हाणे हिते जेको लॻल आहे हूंदो, हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था, उहो हे लॻल आहे हूंदो। ठीकु आहे। हितो ॾिसी करे तव्हां सम्झी वेंदव त इहो जेको आहे सेंटेंस आहे कंहिंजो आहे? फ्यूचर टू बी टेंस जो सेंटेंस आहे इहो। ठीकु आहे। हाणे सभ खां पहिरियों असां इहे सेंटेंस इंटेरोगेटिव में आहे, क्वेश्चन करे थो, शुरू में ई तव्हां ॾिसी सघोसि था। ठीकु आहे। इंटेरोगेटिव क्वेश्चन मार्क बि लॻल आहे। हाणे इंटेरोगेटिव जी फॉर्मेशन छा आहे? सभ खां पहिरियों हेल्पिंग वर्ब। हाणे इट, जानवर जी ॻाल्हि करूं था, इट सां छा इस्तेमालु थींदो? विल बी। हाणे जेकॾहिं छोकिरो हुजे त उन सां ही इस्तेमालु थींदो आहे, छोकिरी हुजे त उन सां शी इस्तेमालु थींदो आहे। जेकॾहिं का बेजान शइ हुजे या कोई जानवर हुजे, उन सां इस्तेमालु थींदो इट। हाणे बेजान ऐं जानवर मां ॿई शइ, जानवर जानदार हूंदा आहिनि, साह खणंदा आहिनि, वाध वेझ कंदा आहिनि, खाधो पीतो खाईंदा आहिनि। ठीकु आहे। पर उन्हनि सां बि ऐं बेजान शइ सां बि छा इस्तेमालु थींदो आहे? इट इस्तेमालु थींदो आहे। अच्छा, हाणे इंटेरोगेटिव आहे, त हाणे हिते इट सां छा इस्तेमालु थींदो? विल बी। हाणे सभ खां पहिरियों इंटेरोगेटिव में सभ खां पहिरियों हेल्पिंग वर्ब जो पहिरियों वर्ड, उहो हिते बि हेल्पिंग वर्ब ॾिसी सघो था। पहिरियों वर्ड हिते रखंदासीं, ॿियों वर्ड हिते। हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था विल, उन खां पोइ सब्जेक्ट इट, हू। ठीकु आहे। इट, उन खां पोइ असां रखंदासीं हेल्पिंग वर्ब जो ॿियो वर्ड इट बी। आख़िर में ऑब्जेक्ट आहे असांजो पिंजरो। पिंजरे खे इंग्लिश में चइबो आहे केज। विल इट बी इन केज। आख़िर में क्वेश्चन मार्क इंटेरोगेटिव में तव्हांजो सेंटेंस कन्वर्ट थी वियो। ठीकु आहे। हाणे साॻे खे इंटेरोगेटिव ऐं नेगेटिव में मां कन्वर्ट कयां थो। सभ खां पहिरियों हेल्पिंग वर्ब विल, उन खां पोइ सब्जेक्ट इट, उन खां पोइ नॉट, ऐं उन खां पोइ हेल्पिंग वर्ब जो ॿियो वर्ड विल इट नॉट बी, उन खां पोइ आख़िर में ऑब्जेक्ट इन केज क्वेश्चन मार्क। हाणे हिते जॻह कोन्हे, इन जे लाइ मां सिर्फ़ु ॿिनि में इन्हनि खे कन्वर्ट कयो आहे। ठीकु आहे। हाणे आख़िरी असां वटि जो जेको सेंटेंस आहे इन टेंस जो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿी ॿुधाए छॾियां। कुझु शागिर्दनि मूंखे चयो त सर जीअं सर नईम साहब इन में मिसाल ॾींदो आहे न मैथमेटिक्स में ज़्यादा,
तव्हां बि ईअं ॾियो। हाणे ॾिसो हर सब्जेक्ट जी नेचर जेका आहे उहा अलहदा हूंदी आहे। हाणे इंग्लिश खे तव्हां मैथ्स सां मैच न कयो, ठीकु आहे न। हाणे मैथ्स में बि काफ़ी पोर्शन्स आहिनि, लेकिन इंग्लिश लैंग्वेज सब्जेक्ट आहे। लैंग्वेज सब्जेक्ट वॾो लेंदी हूंदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल इंग्लिश में तव्हां ॾिसी सघो था, हाणे मैथ्स में तव्हांखे टॉपिक्स हूंदा, फॉर एग्ज़ाम्पल रेशो प्रोपोर्शन आहे, परसेंटेज आहे, या जेको HCF आहे, LCM आहे, या ट्रिग्नोमेंट्री आहे, या अलजिब्रा आहे। हाणे उहो मैथ्स में इहे हिकिड़ा पोर्शन हूंदा आहिनि, ठीकु आहे। लेकिन तव्हांखे ख़बर आहे त रस्तो मैथ में हिकु ई आहे, उहो ई तव्हांखे करिणो आहे। चैनल चेंज न करिणो पवंदो तव्हांखे, टॉपिक जस्ट चेंज थींदा। हाणे हिन में ॾिसो टॉपिक बि चेंज आहिनि त ईअं सम्झो पूरे जो पूरो चैनल चेंज थी वेंदो आहे। कीअं? हाणे रीडिंग कॉम्प्रिहेंशन जो हिन शइ सां कोई ताल्लुक़ु न आहे, काफ़ी दूर दूर ताईं ताल्लुक़ु न आहे। बाक़ी हाणे सेंटेंस ज़ाहिर इन टेंसिस में वरितल हूंदा। रीडिंग कॉम्प्रिहेंशन हिकु अलॻि टॉपिक आहे। एंटानम सेनोनिम जो वरी इन्हनि शयुनि सां कोई ताल्लुक़ु न आहे। जेको आहे स्पेल करेक्शन जो इन शइ सां कोई ताल्लुक़ु न आहे। एरर करेक्शन जो, एरर डिटेक्शन जो इन शइ सां कुझु हद ताईं ताल्लुक़ु आहे, ठीकु आहे। उन खां पोइ अचो तव्हां पिरसी राइटिंग थी वई, एसे राइटिंग थी वई, वर्ड मीनिंग थी वई। इहे सभु शयूं जेका इंग्लिश लैंग्वेज सब्जेक्ट आहे। लैंग्वेज सब्जेक्ट यादि रखे छॾियो, वॾा लेंदी हूंदा आहिनि। हाणे जेकॾहिं मां सर नईम साहब जेतिरा मिसाल ॾियां त असांजो सॼो टाइम त इन में गुज़री वेंदो, असां अॻिते छा पढ़ंदासीं, ठीकु आहे। कोशिशि कयो, मां कोशिशि कंदो आहियां जेतिरा तव्हांखे मिसाल पॉसिबल हूंदा आहिनि ज़्यादा उहे ॾेई करे तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कंदो आहियां। पर मां हे तव्हांजो टाइम बचायां थो, पंहिंजो न बाबा। मूंखे कोई प्रॉब्लम न आहे, पर तव्हां हिकिड़ी शइ अंदाज़ो लॻायो। मां कल्ह बि तव्हांखे अर्ज़ु कयो त हिकु त सिर्फ़ु महिनत न करणी हूंदी आहे, राइट डायरेक्शन में महिनत करणी हूंदी आहे। सिर्फ़ु जेकॾहिं तव्हां इन जी कढ लॻो। हाणे कल्ह मूंखे हिकिड़े स्टूडेंट लिखियो, चए सर असां नाउन जा न्यू बैच जेका आई आहे उन जे हिकिड़े स्टूडेंट क्वेश्चन कयो, चए सर असां नाउन जा 9 क़िस्म पढ़िया आहिनि, तव्हां असांखे 5 क़िस्म पढ़ायो था। मां चयो बाबा जेकॾहिं सिंधी किताब पढ़ंदे तूं 9 क़िस्म पढ़िया आहिनि न, तूं हाणे अॻी सिंधी किताब में 18 क़िस्म पढ़ंदे। लैंग्वेज अंग्रेज़नि जी आहे, तव्हां सिंधियुनि जा बुक पढ़ंदव त पोइ उहे त ईअं ई कंदा। मां तव्हांखे अॻु में अर्ज़ु कयो त मां हिकिड़ी पाण सिंधी किताब पढ़ी जंहिंमें टेंसिस 72 लिखियल हुया। हाणे जेकॾहिं हिकिड़ो शख़्स 72 टेंस पढ़े त उनजी त उमिरि वीचारे जी ॻरी वेंदी सिर्फ़ु टेंस सिखण में, बाक़ी शइ उहो कॾहिं पढ़ंदो। ऐं तव्हां वेतर रहो था पाकिस्तान में, वरी पाकिस्तान मंझो ई तव्हां सिंध में रहो था। सिंध में तव्हांखे जॉब हासिलु करणु, पंहिंजी ड्रीम जॉब खे पहुचणु ऐं पंहिंजो हिकिड़ो फ्यूचर ठाहिणु, इन में तव्हांजी उमिरि ख़तमु थी वेंदी बाबा। सिर्फ़ु इंग्लिश में तव्हांखे टाइम ॾियणो आहे, छा ॿिया सब्जेक्ट न पढ़णा अथव। असां तव्हांखे टू दी पॉइंट पढ़ण जी कोशिशि कयूं था, पोइ इहो टाइम जी बचति जे करे असां तव्हांखे ईअं कंदा आहियूं। मां एग्ज़ाम्पल्स घटि ॾींदो आहियां, इन सब्जेक्ट खे मैथ्स सां मैच न कंदा कयो। हा, तव्हांखे का शइ सम्झ नथी अचे, कोई मसइलो कोन्हे, असां तव्हांखे वेलकम कंदा आहियूं। तव्हां क्वेश्चन कयो असांखां, असां तव्हांखे इलाबोरेट कंदासीं। पर असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त मां घटि मिसाल ॾींदो आहियां, छो त इन में घणा जेको आहिनि असां वटि सेगमेंट्स आहिनि इंग्लिश में, बाक़ी बि त पढ़ाइणा आहिनि न तव्हांखे, ठीकु आहे। हाणे बैक टू द लेक्चर या टेंस। हाणे टियों असां वटि सेंटेंस जो एग्ज़ाम्पलरी आहे, उहे डॉक्टर थींदा। हाणे उहे डॉक्टर थींदा, इहो छा थो ॾेखारे? स्टेटस ॾेखारे थो, पोजीशन उन्हनि जी ॾेखारे थो स्टेटस। कॾहिं फ्यूचर में त उन्हनि जी फ्यूचर में स्टेटस या पोजीशन जेका आहे उहा छा हूंदी, उहे छा कंदा हूंदा, ठीकु आहे। हाणे छा थींदा? उहे डॉक्टर थींदा। हाणे हिते पॉज़िटिव फॉर्म जो जुमिलो आहे, तव्हां ॾिसी सघो था, हिकु त स्टेटस ॾेखारे थो, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ एक्शन वर्ब कोई कोन्हे, ॿई शयूं क्वालिफाई। इट मीन्स कि नाउ यू मस्ट बी 101% श्योर अबाउट इट दैट दिस सेंटेंस बिलोंग्स टू फ्यूचर टू बी टेंस, ठीकु आहे। हाणे पॉज़िटिव फॉर्म जो सेंटेंस आहे, कोई क्वेश्चन आहे, कोई नेगेशन न आहे। हाणे इन सेंटेंस खे कन्वर्ट कंदासीं, फॉर्मेशन लिखियल आहे। सभ खां पहिरियों सब्जेक्ट, हाणे सब्जेक्ट छा आहे? उहे दे। उन खां पोइ हेल्पिंग वर्ब, हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था, दे सां हेल्पिंग वर्ब कहिड़ो लॻंदो? विल बी, दे विल बी। उन खां पोइ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट कहिड़ो आहे? डॉक्टर, डॉक्टर्स। हाणे दे या जमा में आहिनि, उहे जमा में आहिनि त जमा जी ॻाल्हि कंदासीं, प्लूरल थींदो हिते बि, डॉक्टर्स थींदो, ईअं न थींदो दे विल बी डॉक्टर, दे विल बी डॉक्टर्स, ठीकु आहे, फुल स्टॉप। अच्छा, उन खां पोइ इन साॻे खे मां कन्वर्ट कयो आहे नेगेटिव में, त सभ खां पहिरियों सब्जेक्ट रखंदासीं दे, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब जो पहिरियों वर्ड विल, उन खां पोइ नॉट, हेल्पिंग वर्ब जो ॿियो वर्ड बी, उन खां पोइ ऑब्जेक्ट डॉक्टर्स, फुल स्टॉप। हाणे हिते ॿी जॻह कोन्हे, सिर्फ़ु मां इहो कयो आहे, ठीकु आहे। अच्छा, अॼु इन टेंस सां गॾोगॾु, हाणे टेंस तव्हांजो इहो थी वियो। हाणे इन टेंस सां गॾोगॾु ॿियो तव्हांजे लाइ जेको आहे छा आहे, उहो आहे वर्ड्स कॉमनली मिसस्पेल्ड। उहे वर्ड्स जेके आमतौर ते जेको आहे मिसस्पेल कया वेंदा आहिनि या मुंझारे जो सबबु थी सघनि था, इहो तव्हांजो सेगमेंट बि आहे 5 to 15 स्केल में। असां स्टेप बाय स्टेप इहो बि पढ़ंदा हलूं था, ठीकु आहे। अॼु इन में सभ खां असां वटि जेको पहिरियों वर्ड आहे, हाणे 20 वर्ड्स आहिनि। हे पहिरियों जेको अॼु सभ खां पहिरियों वर्ड आहे उहो आहे नेगोशिएट। नेगोशिएट जी माना हूंदी आहे जेको आहे मामलात तय करणु, गुफ़्तगू करणु,
ठीकु आहे या जेको आहे मुकाइण, का ॻाल्हि मुकाइण जीअं सिंधी में चवंदा आहियूं। ठीकु आहे, नेगोशिएट करण जो मतिलबु गुफ़्तगू करण बि हूंदो आहे, मामला तय करण बि हूंदो आहे, फ़ैसिला कुन मामला तय करणु हूंदो आहे। नेगोशिएट जी स्पेल इंपॉर्टेंट आहे, NEGO, नेगोशिएट, TIATE। हाणे हे लिखियल टीएट आहे, पढ़बो शीएट। ठीकु आहे, उन खां पोइ ॿियो असां वटि वर्ड आहे नीस। हाणे नीस चइबो आहे भाइटे या भाइटी खे। ठीकु आहे न, सॉरी भाइटी खे नीस चइबो आहे, भाइटे खे नेफ्यू चइबो आहे। नीस NIECE, नीस भाइटी। उन खां पोइ वर्ड असां वटि आहे ऑप्टिशन। हाणे हिनखे पढ़बो आहे ऑप्टिशन। मतां TION तव्हांखे ॾेई सघनि था, SION तव्हांखे भुलाइण लाइ ॾेई सघनि था, SSION तव्हांखे ॾेई सघनि था, CIAN तव्हांखे ॾेई सघनि था, CION तव्हांखे ॾेई सघनि था। हिन जी इंपॉर्टेंट तो स्पेल यादि करे छॾियो, OPTICIAN। ऑप्टिशन चइबो आहे जेके ग्लासिस विकिणींदा आहिनि उन्हनि खे, ख़ासि तौर ते जेके नज़र जे चश्मा यानी स्पेक्टेकल्स विकिणींदा आहिनि उन्हनि खे चइबो आहे, या ॿियो नज़र जा माहिर जेके डॉक्टर हूंदा आहिनि, जेके आई स्पेशलिस्ट चऊं, उन्हनि खे ऑप्टिशन्स चइबो आहे। ठीकु आहे, उन खां पोइ असां वटि ॿियो वर्ड आहे प्लेटिव। हाणे हे तव्हां SST में मथां पढ़ियो हूंदो, पाकिस्तान में बि प्लेटिव्स आहिनि। प्लेटिव चइबो आहे पोठोहार खे, या पोठोहार जो मतिलबु हूंदो आहे मथां खां पट, उहा धरती जी उहा लेवल जेका सतह समुंदर खां मथे हुजे, पोठोहार चइबो आहे उनखे। ठीकु आहे, प्लेटिव, पोठोहार या मथां खां पट। अच्छा, उन खां पोइ प्लेटिव जी स्पेल PLATEAU, प्लेटिव। हे इंपॉर्टेंट थो, हिन में तव्हां भुली सघो था, यादि करे छॾो। उन खां पोइ ॿियो जो वर्ड आहे प्ले राइट। प्ले राइट, हे मुंहिंजो इंटरव्यू थियो हिकिड़ो पन्नो आकिल कैडेट कॉलेज में, मां रिटन क्वालिफाई कई ऐं डेमोन्स्ट्रेशन बि क्वालिफाई कई। मुंहिंजो इंटरव्यू थियो IBA सखर जेको आहे न जे इदारे में इंटरव्यू थियो, मंगणहार साहब वेठो पाण मुंहिंजे इंटरव्यू में, उन मूंखां हे वर्ड लिखायो हुयो स्पेल करेक्शन में। उन मूंखां बोर्ड ते इहो वर्ड लिखायो, उन मूंखां पुछो त प्ले राइट हूंदो छा आहे ऐं प्ले राइट जी स्पेल लिखी ॾेखार। पोइ हुते मां इहा स्पेल लिखी। हाणे इहा इंपॉर्टेंट स्पेल अथव। ठीकु आहे, प्ले राइट जी माना हूंदी आहे, माना ड्रामा निगार जंहिंखे चऊंसि, ड्रामो लिखण वारो, जेके ड्रामा लिखंदा आहिनि, स्टेज ड्रामा लिखंदा आहिनि, उनखे चइबो आहे प्ले राइट। ठीकु आहे, PLAWRIGHT, प्ले राइट हूंदो अथव। ठीकु आहे, मतां RIGHT कयूं, WRIGHT थींदो। उन खां पोइ थींदो आहे सेक्रेटरी। सेक्रेटरी वर्ड आहे, सेक्रेटरी तव्हां ख़बर आहे, सेक्रेटरी जेके कंहिंजा डेलीगेट हूंदा आहिनि या पर्टिकुलर डेलीगेट हूंदा आहिनि कंहिंजा, फॉर एग्जांपल मिलिट्री सेक्रेटरी टू द प्रेसिडेंट, टू द प्राइम मिनिस्टर एटसेट्रा। सेक्रेटरी, तालीम जो सेक्रेटरी, या जेको आहे स्पोर्ट्स जो सेक्रेटरी बि हूंदा आहिनि। इहा पोस्ट आहे हिकिड़ी SECRET, सीक्रेट। हिते सम्झो ई तरह सीक्रेट वर्ड अथव, सीक्रेटरी, TARY, पढ़बो सेक्रेटरी, सेक्रेटरी न पढ़बो। स्पेल जो तरीक़ो ॿुधायां थो यादि करण जो। यादि करण लाइ तव्हां पंहिंजे अंदरि इहो यूज़ कंदा करो त वर्ड ठहे छा थो। सीक्रेट पहिरियों ठहे थो सीक्रेटरी, इन तरीक़े सां स्पेल यादि कयोसि। उन खां पोइ असां वटि ॿियो वर्ड आहे सिंसियरली। हाणे हे वर्ड मां इन जे लाइ लिखायो आहे त हिते माण्हू भुलंदा आहिनि। हाणे जीअं मां तव्हांखे अॻु में वर्ड लिखायो हो ट्रूली, TRULY, उन में ई जेको आख़िर में आहे उहो कटिजी वेंदो आहे, ट्रूली थी वेंदो आहे। हाणे हिन में सिंसियरली में ई कटे छॾींदा, तव्हांखे लॻंदो त ट्रूली में कटियल आहे, त मथां हिन में बि कटियल हूंदो, हालांकि हिन में न कटियल हूंदो आहे, ई ॾिनल हूंदो आहे। सिंसियरली माना सचाई सां, ईमानदारी सां। सिंसियरली जी स्पेल इंपॉर्टेंट अथव, SINCERELY, सिंसियरली। उन खां पोइ असां वटि वर्ड आहे सोल्जर। ठीकु आहे, लिखबो सोल्डियर, पढ़बो सोल्जर, SOLDIER, सोल्जर। अच्छा, उन खां पोइ असां वटि वर्ड आहे सफिशंट। हाणे सफिशंट जी माना आहे काफ़ी, हिकिड़ी शइ मुंहिंजे लाइ काफ़ी आहे, इनफ आहे, सफिशंट आहे। ठीकु आहे न, या तव्हां अक्सर तव्हांजे मोबाइल में मैसेज हूंदो, यू डू नॉट हैव सफिशंट बैलेंस। सफिशंट माना तव्हां वटि मुनासिबु, काफ़ी या रिक्वायर्ड बैलेंस न आहे। SUFFICIENT, सफिशंट। उन खां पोइ वर्ड असां वटि आहे समेराइज़। हाणे समेराइज़ जो मतिलबु छा हूंदो आहे, मतिलबु कंहिं वॾे पैसेज खे नंढे पैसेज में कन्वर्ट करणु, यानी उनजा इंपॉर्टेंट पॉइंट्स खणी करे तव्हां ॿुधो हूंदो समरी ठाही हुई आहे। समेराइज़ करणु कंहिं शइ खे, माना इख़्तिसार करणु कंहिं शइ खे, मुख़्तसिर करणु, लंबी मञा डिटेल्ड मञा, उनखे सिर्फ़ु समेराइज़ कयो वञे, उनजा इंपॉर्टेंट पॉइंट्स ॿुधाया वञनि। उन खां पोइ वर्ड आहे टेक्निक। टेक्निक खे लिखिबो ईअं आहे, टेक्नीक, TECH, टेक्नीक, NIQUE, पढ़बो टेक्निक आहे या टेक्नीक पढ़बो आहे। ठीकु आहे न, इहो यादि करे छॾो। उन खां पोइ असां वटि वर्ड आहे टेम्परामेंट। हाणे टेम्परामेंट जी माना हूंदी आहे मिज़ाज या तबियत। चवंदा आहिनि हो हिकिड़ो हाइपर टेम्परामेंट जो माण्हू आहे, कवड़ीला, ॾाढो जल्द कावड़जी वेंदो आहे। टेम्परामेंट जी माना आहे मिज़ाज। टेम्परामेंट जी स्पेल इंपॉर्टेंट अथव, TEMPERAMENT, टेम्परामेंट। ठीकु आहे, अच्छा। उन खां पोइ आहे विलन।
हाणे हे विलन जेको आहे इहो तव्हां जेको फिल्मनि में ॾिसंदव न बदमाश जेको आहे विलन हर फिल्म में हूंदो आहे, जीअं हीरो हूंदो आहे, हीरो जो अपोज़िट आहे विलन, ठीकु आहे, हर फिल्म में हिकु विलन हूंदो आहे। हाणे उन जी स्पेल हे अथव विलन VILLAIN, मथां तव्हां IN तव्हांखे डायरेक्टर ॾेई छॾींदा त EN तव्हांखे ॾेई छॾींदा, हे स्पेल लिखबी ईअं विलेन, लिखबी विलेन आहे, पढ़बो विलन आहे इन खे, ठीकु आहे। उन खां पोइ असां वटि वर्ड आहे यूनानिमस। हाणे यूनानिमस जी माना आहे इतफ़ाक़, मुतफ़िक़, एको, ॿधी जंहिंखे चऊंसि, यूनानिमस UNANIMOUS, यूनानिमस हे बि भुलाईंदड़ स्पेल थो, यादि करे छॾो। उन खां पोइ असां वटि वर्ड आहे अनकॉन्शियस। अनकॉन्शियस, कॉन्शियस जो अपोज़िट आहे, अनकॉन्शियस माना आहे बेहोश या जेको आहे जंहिंखे होश न हुजे, सम्झ न हुजे, ठीकु आहे, इंटेलेक्चुअली सम्झ न हुजे, उनखे बि अनकॉन्शियस चइबो आहे। UNCON अनकॉन्शियस, SIOUS अनकॉन्शियस, ठीकु आहे। उन खां पोइ असां वटि वर्ड आहे यूज़एबल। हाणे हे वर्ड इंपॉर्टेंट अथव, हे तव्हांखे भुलाए सघे थो, तव्हांखे ॾेई सघनि था बि वारा। हाणे यूज़ जी स्पेल तव्हां पढ़ी आहे USE, यूज़एबल। USE यूज़ माना इस्तेमालु करणु, यूज़एबल माना क़ाबिले इस्तेमालु, हे उनजो एडजेक्टिव आहे। यूज़ माना वर्ब, यूज़एबल माना क़ाबिले इस्तेमालु, उन यूज़ जो एडजेक्टिव थो हुए, पर हिन में छा आहे, हिन में ई कटिजी वेंदी, हिते थींदो USABLE, USEABLE तव्हांखे ॾींदा, उते तव्हां भुली सघो था, हिते ABLE डायरेक्ट थींदो, ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ असां वटि वर्ड आहे यूटेंसिल। यूटेंसिल चइबो आहे जेके मिट्टी जा थांव हूंदा आहिनि न, ठहियल कुंभर जेके ठाहींदा आहिनि, मिट्टी जा थांव, मिट्टी जा प्याला, अॻु में घणा माण्हू इहे मिट्टी जा थांव यूज़ कंदा हुया, त उन्हनि खे यूटेंसिल चइबो आहे ख़ासि तौर पे। यूटेंसिल माने थांव, UTE पार्ट्स जंहिंखे चऊंसि, UTENSIL। हाणे त यूटेंसिल उन्हनि ॿिया जेके थांव हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि इस्तेमालु कबो आहे, पर्टिकुलरली हे वर्ड उन्हनि जे लाइ आहे यूटेंसिल। यूटेंसिल जी स्पेल बि इंपॉर्टेंट थो, यादि करे छॾो, UTENSIL। अच्छा, उन खां पोइ वर्ड आहे यूजुअली। यूज़ुअली न आहे, यूजुअली अथव, S ते साइलेंट आहे, USUALLY, यूजुअली माना अक्सर तौर ते, हिकिड़ी शइ अक्सर थींदी हुजे, जेका वाक़ई थींदी हुजे, उनखे चइबो आहे यूजुअली। उन खां पोइ असां वटि वर्ड आहे थीफ। थीफ माना तव्हांखे ख़बर आहे चोर, पर स्पेल मुंझाईंदड़ अथव, THEEF तव्हांखे ॾेई सघनि था, THIIF ॾेई सघनि था, THEIF तव्हांखे ॾेई सघनि था, स्पेल यादि रखे छॾो, इन जी स्पेल आहे THIEF, थीफ। अॼु जो आख़िरी जेको वर्ड आहे असां वटि कॉमनली मिस स्पेल्ट में, उहो आहे टूर्नामेंट। हाणे टूर्नामेंट तव्हां ॿुधा हूंदा, जेके माना रांदियुनि जा मुक़ाबला, टूर्नामेंट माना रांदियुनि जा मुक़ाबला जेके थींदा आहिनि, उन्हनि जा टूर्नामेंट मुनक़िद कया वेंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे हिन जी स्पेल बि इंपॉर्टेंट अथव, TOUR, टूअर, ईअं सम्झो यादि करण लाइ तव्हां इन तरीक़े सां टोड़ींदा कयोसि, टूअरनामेंट, टूअरनामेंट, TOURNAMENT, पढ़बो टूर्नामेंट, ठीकु आहे। अॼु जे लाइ तव्हांजा इहो, उमेदु आहे तव्हांखे लेक्चर सम्झ आयो हूंदो, वॾी महिरबानी।